नाज़िम बेहतर खे ॿुधायूं त गुलाम हैदर में लिगारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें 15 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह करे टंडो गुलाम हैदर लगारी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं टंडो गुलाम हैदर मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर नूर हसन सां। जी नूर हसन, इन बाबति तफ़सीलनि खां आगाह कजो। जी नूर हसन, इन बाबति तफ़सीलनि खां आगाह कजो, वाक़ियो कीअं पेश आयो? जी, टंडो गुलाम हैदर जो भरिसां ॻोठ आहे गुलमोहन लिगारी, जिते वाटर कोरस सां हिकिड़ो पुराणो तकरार अंदल हुयो, जेको शीशन कोट टंडो मोहम्मद ख़ान जे हुकुम ते डेलीगेशन अमलदारनि ऐं टंडो गुलाम हैदर पुलिस गॾिजी जेको सो कार्रवाई करे उहो वाटर ख़तमु करायो, जेको अॼु हिकिड़ी दौर ज़ोरी माना उहो वाटर कढण जी कोशिशि कई, वाटर खे खोलण जी कोशिशि कई, जंहिंसां झेड़ो थी थियो। झेड़े जे नतीजे में हिकिड़ी दौर ॿिन्ही धुरियुनि जा 15 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। जी नूर हसन, वरी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ। नाज़िन, अवांखे आगाह करे रहियासीं टंडो गुलाम हैदर मां। टंडो गुलाम हैदर में लगारी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े थियण जे नतीजे में 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॿुधायो पियो वञे 15 ॼणनि जी हालत ॻणती जोगी वारी आहे। जी नाज़िन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त टंडो गुलाम हैदर में लिगारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें 15 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन जी हालत ॻणती जोगी आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त टंडो गुलाम हैदर में लिगारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें लठूं लॻण सबबि 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवांखे टंडो गुलाम हैदर मां आगाह करे रहिया आहियूं। टंडो गुलाम हैदर में लगारी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े थियण जे नतीजे में 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। कुझु ॼणनि जी हालत ॻणती जोगी वारी ॿुधाई पई वञे।